हिंगोरजा में ॻोठ हाजी राणू खान मक्सी में नामालूम चोर हिकी रात अंदर ॻोठ जे चईं घरनि में पयल सोना ज़ेवर रोक रक़म ऐं क़ीमती सामान ॿुहारे फरार थी विया। मुतासिर सहाफ़ी बशीर सोलंकी, गदा हुसैन सोलंकी ऐं शहबाज सोलंकी पारां पुलिस खां चोरी थियल सामान वापसि कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। फ़कीराबाद जे ॻोठ बबर वॾा में वोणनि जी भेल जे मामले ते बबर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि हिकु धुर जो नौजवान क़त्ल थी वियो। मारिजी वियल जी सुञाणप ज़मीर हुसैन बबर जे नाले सां थी। वादसन पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। मोरो जे फर्स्ट सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट मदद अली खोसो जी अदालत में केस जा चालान ऐं जवाबदार पेश न करण तां पुलिस मथां कावड़ जो इज़हार कंदे मोरो थाणे ते छापो हयो वियो आहे। थाणे ते लाकअप थियल जवाबदार अदनान शाह, अब्दुल मजीद, इसाक सियाल ऐं ॿियनि ते केस दाख़िल हुअण बावजूदि अदालत में पेश न करण तां एसएचओ मोरो खे रिकॉर्ड समेत अदालत में पेश थियण जो हुकुम जारी कयो वियो आहे। हिंगोरजा में 3 शागिर्दनि समेत 5 ॼणनि मथां स्कूल जो रिकॉर्ड चोरी करण जो केस दाख़िल। शागिर्द जे पीउ गुलाम अब्बास सेतो चयो त एसएचओ हिंगोरजा इक़बाल अहमद नून गरी रिश्वत एवज़ 4थे, 8थे ऐं 9 क्लास जे शागिर्द मथां चोरीअ जी कूड़ी एफआईआर दाख़िल कई आहे। जॾहिं त स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द मथां तशद्दुद करण वारे मामले ते उस्ताद सां ॻाल्हि ॿोल करण वियसि त उस्ताद पिणु मूं मथां तशद्दुद करे कूड़ो केस दाख़िल कराए छॾियो आहे। हुन इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वरितो वञे। खंडो मस्ती इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद में नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ जी सुञाणप वसीम अली छॾड़ जे नाले सां थी, जंहिंखे गड़ती जोगी हालत में मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। वाज़े रहे त 6 महीना अॻु फ़ौती नौजवान वसीम नारी नबीला सियाल सां पसंदि जो परणो कयो हो।